अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी दोस्तन जे लाइ नई वीडियो की मौज आंदी है। तमाम खूबसूरत डिज़ाइन जो लोगो है तव्हांखे ठाहिण सेखारींदी, तमाम आसान भी है। दोस्तन की गुज़ारिश है जेका ॾिसो ई जेको लोगो मूं ठाहियो आहे तव्हांखे अॼु इन जहिड़ो तव्हांखे ठाहिण सेखारींदुसि। दोस्तों जेकर तव्हांखे वीडियो पसंद है तो वीडियो के लाइक भी ज़रूर कंदा करियो। महिरबानी करियो असांजे यूट्यूब चैनल के भी सब्सक्राइब करियो। दोस्तों तव्हां पहिरीं तव्हां पिक्सल ऐप खे ओपन करियो। जेको पिक्सल ऐप जे ज़रिए आउं ठाहींदुसि त पिक्सल ऐप खे ओपन करण खां पोइ जेको कुझु पहिरियां इन जे अंदरि मौजूदु तव्हां उनखे डिलीट करियो। ठीकु आहे। डिलीट करण खां पोइ जेको इन जे अंदरि टेक्स्ट वैक्स लिखियो अथव उनखे कैंसिल डिलीट करे ऐं उनखां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, तव्हां हीअ जो शेप्स वारो जेको ऑप्शन अथव ॾिस तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ शेप्स वारे ऑप्शन ते वञो त हिन खां पोइ तव्हां इनखे रेडियस जेको आहे तव्हां बिल्कुलु इनखे जेको आहे तव्हां इनखे मुकमल हिते रखो, 100 ते रखो। ठीकु आहे दोस्तों। उनखां पोइ इहो ओपेसिटी जेके तव्हां इनखे बिल्कुलु ख़तमु करियो। ख़तमु करण खां पोइ ये जेको स्टॉक विथ जेको आहे तव्हां इनखे बिल्कुलु हिते रखो। ठीकु आहे दोस्तों। उनखां पोइ ॾिसो हीअ जेको ऑप्शन ते बि ॾिसी आहे त टिक तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। दोस्तों इनखे पूरे विच ते रखो। विच ते रखण खां पोइ ॾिसो हाणे तव्हां जो इंपोर्ट वारो जेको ऑप्शन है तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां पंहिंजी तस्वीर जेकी आहे उनजे अंदरि इस्तेमालु कंदी ऐं उहा तस्वीर ऐं साॻी टेलीग्राम में स्लैश जे अंदरि छॾींदी तव्हां उनखे उतां डाउनलोड करे सघो था। दोस्तों ये तस्वीर जेकी आहे ये तस्वीरूं ऐं ए स्लैश टेलीग्राम जे अंदरि ॾींदुसि ऐं ए स्लैश व्हाट्सएप ग्रुप जेको आहे उनजे अंदरि ॾेई तव्हां उन तस्वीरुनि खे उतां डाउनलोड करे सघो था। तव्हांखे तस्वीर जो जेको ब्लैक रंग जेको आहे कारो रंग तव्हांखे तस्वीर जो ख़तमु करिणो आहे। कीअं ख़तमु कजे, हीअ जेको एरीज़र कलर जेको ऑप्शन ते ॾिसी रहिया आहियो एरीज़र कलर तव्हां हिन ते क्लिक करियो। तव्हां हिनखे एनेबल करियो। एनेबल करण खां पोइ ॾिसो हीअ जेको ऑप्शन ॾिसी रहिया मस वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिस में अचे पियो ई तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ तव्हां जेको बि रंग तव्हांखे ख़तमु करिणो आहे तव्हां कंहिं बि रंग खे आसानी सां ख़तमु करे सघो था। सो हाणे ख़तमु करण तव्हां सिलेक्ट करियो। सिलेक्ट करण खां पोइ ॾिसो हीअ टिक वारो जेको ऑप्शन ते ॾिसी तव्हां हिन ते क्लिक कंदा हीअ कारो रंग ख़तमु थी वेंदो। ॾिसो त मूं हिन ते सिलेक्ट कयमि त मुंहिंजो ऑटोमेटिकली कारो रंग ख़तमु थी वियो। दोस्तों हाणे तव्हांखे छा करिणो आहे, ॾिसो लेयर वारो जेको ऑप्शन ते ॾिसी रहिया आहियो लेयर वारो तव्हां हिन ते क्लिक करियो। हीअ लेयर वारो ऑप्शन हीअ लेयर तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीअ जेको ऑप्शन ते ॾिसी तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ तव्हां हिन खे टिक लॻायो। हिन ते ॿिन्हिनि ते मूं टिक लॻाई। टिक लॻाइण खां पोइ ॾिसो हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी डबल स्क्रीन आहे तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां तव्हां ओके वारो ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक कंदा ॿ दफ़ा क्लिक कंदा तव्हांजी फोटो जेकी पाण में मिलाए सघो था। दोस्तों ये फोटो पाण में मिलाए छॾियूं। मिलाइण खां पोइ तव्हांखे इन जो रंग जेको आहे सभिनी जो तव्हांखे ब्लैक रखिणो आहे। चयो तव्हांखे इन रंग जो रंग कारो रखिणो आहे। ठीकु आहे दोस्तों। सभिनी जो रंग कारो रखी छॾियो। उन खां पोइ तव्हां इनखे ऐं तव्हांखे छा करिणो आहे, वरी तव्हां शेप्स जे अंदरि वञो। हीअ शेप्स तव्हां हिते क्लिक करियो। तव्हां इनखे बिल्कुलु तव्हां हिते रखो। ॾिसो तव्हांखे 52 ते रखिणो आहे। उनखां पोइ ॾिसो हीअ जेको ऑप्शन तव्हां इनखे कुझु बि न करिणो। ठीकु आहे दोस्तों। उनखां पोइ तव्हां इनखे हिते रखी करे तव्हां इनखे हिते रखो। दोस्तों तव्हांखे ॿिनी तरीक़े सां करिणो आहे। इन खां तरीक़े करण सां पोइ ॾिसो हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो स्टॉक वारो जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो ऐं तव्हां इनजे एनेबल करियो। एनेबल करण खां पोइ तव्हां इनखे कारो रंग जेको आहे तव्हां सिलेक्ट कयो। सिलेक्ट करण खां पोइ ॾिसो इन जी जेकी स्टॉक विथ तव्हांजी वधाए थोरी। ठीकु आहे। तव्हांखे स्टॉक विथ तव्हांजी हिते वधाइणी आहे 10-11 ते रखणी आहे। उन खां पोइ तव्हां टिक वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी तव्हां हिन ते क्लिक करे तव्हांजे ॿाहिरि निकिरी वञो। ॿाहिरि निकिरण खां पोइ
हाणे तव्हांखे छा करिणो आहे, हाणे तव्हां मथियां जेको ऑप्शन तव्हां ॾिसी लेयर तव्हां हिन ते क्लिक कयो, हिन ते क्लिक करण तव्हां हिनखे ॿिन्हिनि खे पाण में मिलायो। ॿिन्हिनि खे पाण में मिलाइण खां पोइ हाणे हिन जे अंदरि जेको अछो रंग जेको आहे तव्हांखे ख़तमु करिणो आहे। ख़तमु करण जे लाइ तव्हांखे पहिरीं ॿुधायमि त अछो रंग ख़तमु कीअं कजे। एरीज़र वारो जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो, हाणे ॾिसो अछो रंग ऑटोमेटिकली ख़तमु थी वेंदो दोस्तो, ठीकु आहे न दोस्तो। उनखां पोइ तव्हां हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी तव्हां हिन ते ॿाहिरि निकिरी वञो। ॿाहिरि निकिरण खां पोइ हाणे तव्हां हिनखे पूरे विच ते रखो, ठीकु आहे दोस्तो। उनखां पोइ तव्हां हिनखे कॉपी करियो, हीउ वारो कॉपी वारो जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक तव्हां हिनखे कॉपी करियो। कॉपी रखण खां पोइ तव्हां हिनखे रखी करे तव्हां हिनखे पूरे विच ते रखो। विच ते त तव्हां कीअं रखिजे, इहो ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो। रिलेटिव पोजीशन ते क्लिक करे तव्हां ॿिन्हिनि खे फ़ोटुनि खे पाण में विच ते रखी सघो था, ठीकु आहे दोस्तो। उनखां पोइ तव्हांखे इहो जेको ऑप्शन तव्हां ॾिसण में अचे पियो, तव्हां लेयर वारो तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि त तव्हां हिन जे अंदरि को बि नालो लिखणु चाहियो त तव्हां पहिरियां पंहिंजो नालो लिखो, हिनखे डिलीट करियो। हिकिड़े खे मां डिलीट कयुमि, हुन खां पोइ तव्हां पंहिंजो नालो लिखो। हे वारा ऑप्शन ते वञी तव्हां हिन जे अंदरि पंहिंजो नालो लिखो, ठीकु आहे दोस्तो। हाणे तव्हां को बि फ़ॉन्ट हिन जे अंदरि तव्हां को बि फ़ॉन्ट लॻाए सघो था, ठीकु आहे न दोस्तो। हाणे तव्हां हिन जो बि रंग कारो रखो। हाणे तव्हां लेयर वारे ऑप्शन ते वञी करे तव्हां हिन ॿिन्हिनि खे पाण में मिलायो। मिलाइण जो तरीक़ो मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो, इन फ़ोटो खे पाण में मिलाइजे कीअं। त टिनिनि खे पाण में मिलाए छॾियुमि। मिलाइण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, हाणे तव्हां हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिनखे पूरे विच ते रखो। विच ते रखण जे लाइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया रिलेटिव पोजीशन तव्हां हिन ते क्लिक करियो। हीउ रिलेटिव पोजीशन ते क्लिक करियो, हिनखे पाण में विच ते रखो, ठीकु आहे दोस्तो। हिन खां पोइ तव्हां कॉपी वारो जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो। वरी तव्हां हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, तव्हां हिन ते क्लिक करियो। ऐं तव्हां हिन तस्वीर खे पाण में विच ते रखो। उनखां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, लेयर तव्हां हिन ते क्लिक करे हिन तस्वीर खे पाण में मिलायो। मिलाइण जो तरीक़ो मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो दोस्तो। हिन खां पाण में तस्वीरूं पाण में मिली वियूं आहिनि। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, हाणे तव्हांखे हिन जे अंदरि रंग सिलेक्ट करिणो आहे। ॾिसो हीउ टेक्सचर वारो जेको ऑप्शन त वञी करे तव्हां हिन जे अंदरि पंहिंजो रंग मुंतख़िब करे सघो था। त तस्वीर का त पंहिंजी तस्वीर बि हिन जे अंदरि तस्वीर जो रंग सिलेक्ट करे सघो था। ॾिसो हिन जे अंदरि इहा तस्वीर जेकी आहे हिन जो रंग हिन जे अंदरि रखंदुसि। तव्हां हिन तस्वीर ते क्लिक करियो। तस्वीर ते क्लिक करण खां पोइ ॾिसो मुंहिंजी तस्वीर अची वई। हाणे तव्हां तस्वीर खे बिल्कुलु नंढो करियो। दोस्तों मां हिन जे अंदरि हीउ रंग सिलेक्ट कयो। ॾिसो तव्हां ॾिसी तव्हांखे ख़ूबसूरत ॾिसण में अची रहियो आहे। उनखां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन आहे तव्हां हिन ते क्लिक करियो। क्लिक करण ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां हिन ते टिक वारो जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ॿाहिरि निकिरण खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी हीउ 3D वारो जेको तव्हां हिन ते क्लिक करियो। हाणे हुनखां तव्हांखे बिल्कुलु घटि करियो, ठीकु आहे। तव्हांखे 0 ते रखिणो आहे। हुन खां पोइ तव्हां टिक वारो जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ॿाहिरि निकिरण खां पोइ हीउ जेको इम्बॉस वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीउ ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां हिनखे एनेबल करियो। हिनखे एनेबल करण तव्हां हिनखे बिल्कुलु घटायो। ठीकु आहे दोस्तो। जेको तव्हां हिन जे अंदरि रखणु चाहियो तव्हां पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां रखी सघो था। उनखां पोइ ॾिसो हाणे जेको हीउ जेको ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीउ ऑप्शन डबल स्क्रीन तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो फ्रॉम गैलरी जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, फ्रॉम गैलरी तव्हां हिन ते क्लिक करियो। फ्रॉम गैलरी तव्हां हिन जे अंदरि क्लिक करियो। तव्हां हिन जे अंदरि बैकग्राउंड जेको हिन जो तव्हां चेंज करियो, ठीकु आहे दोस्तो। हीउ बैकग्राउंड तव्हां हिन जे अंदरि रखी सघो था। बैकग्राउंड में तव्हांखे टेलीग्राम जे अंदरि तव्हां बैकग्राउंड तव्हां डाउनलोड करे सघो था। दोस्तो मां हिन जे अंदरि हीउ बैकग्राउंड रखियो आहे।
दोस्तों जेकर तव्हांखे अॼु जी वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल सब्सक्राइब ज़रूरु कंदा जीअं त मुंहिंजी हर नई वीडियो नोटिफिकेशन तव्हां वटि आसानी सां पहुची सघे। ऐं ए स्लैश तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार रहंदुसि। दोस्तों इन जे अंदरि जेकी शयूं इस्तेमालु कयूं आहिनि ऐं टेलीग्राम ए स्लैश जे अंदरि ॾेई छॾींदुसि ऐं जेको व्हाट्सअप ग्रुप जेको आहे ए स्लैश तव्हांखे उन जे अंदरि बि इहे शयूं ॾेई छॾींदुसि। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।